मक़सूदो रिंद लॻे ॻोठ तॻियो रिंद जो रहंदड़ हिंदू ख़ानदान बासरनि जे अख में कंडो। ॻोठ ख़ाली करे वञो न त नतीजा भोगंदव। बासर जो हिंदू ख़ानदान के रोज़ जूं धमकियूं मुतासिर हिंदू औरत पंहिंजी न्याणी साण करे प्रेस क्लब शिदातपुर पहुची बासर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ दाईंदे मुतासिर श्रीमती प्रेमी संदसि न्याणी चयो त ॻोठ जा बासर सरवर रिंद शाहनवाज़ रिंद राशिद रिंद संदन जीअण जंजाल करे रखियो आहे। आए ॾींहुं खेनि धमकियूं ॾेई खेनि लॾाइण चाहिनि था। हुननि चयो त गुज़िरियल 25 सालनि खां हिन ॻोठ में वेठियल आहियूं जेको सरकारी आहे। हुननि चयो त मज़कूरा माण्हू असांखे रोज़ था परेशान कनि, आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे। हुननि चयो त असीं पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं था, असांखे वोट ॾियण जो इहो पियो सिलो मिले। ख़ुदा इंसाफ़ कयो, मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खणी असांखे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में आऊं ऐं मुंहिंजा ॿार ज़ुल्म जबर ॾाढ ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची